अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। ये नाज़रीन मदई जी जेको सरसो ब्रांच आहे उन जी हीअ लिंक गिटी आहे। माना ॾिसो केतिरी सोढ़ी त आहे, ख़ैर हुनजो कोई इशू न आहे, पर को बोर्ड ना है। तव्हां ॾिसो हितां माना जेको आहे कंहिं क़िस्म जो को बोर्ड ना आहे, हितां बोर्ड ना आहे। हे ढकण जो लिंक रोड आहे, हालांकि हिते हिकिड़ो मेन बोर्ड लॻणु घुरिजे सरसो ऑफिस जो। ऐं साम्हूं जेका माना हिननि जी जेका इहा गेट आहे ऑफिस जी, मां ज़ूम करे तव्हांखे ॾेखारियां त हिते बि तव्हांखे कंहिं बि क़िस्म जो कोई बोर्ड नज़र न ईंदो त को ख़बर पए त इहे सरसो ऑफिस आहे। अलाए कंहिंजी ऑफिस आहे, अलाए छा मसइलो आहे। अगरि माण्हुनि खे कंहिंखे चवनि त इहा असांजी ऑफिस ई न आहे त माण्हू त हलिया वेंदा। त हिते माना सरसो ऑफिस वारनि खे घुरिजे त हिन ऑफिस जे ॿाहिरों बोर्ड हणनि था त हर शहरीअ खे ख़बर पए त इहे सरसो ऑफिस आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक़्तु असां सरसो ब्रांच मदई जी में बीठा आहियूं। सभ खां अॻु में त इंतिहाई ॾुख जी ॻाल्हि आहे, हेॾी सारी जेको आहे सरसो ऑफिस खे बजट आहे ऐं हिकिड़ी माना NGO टाइप हीअ सरसो माना वरी पुराणी तंज़ीम, न ॿाहिरि बोर्ड आहे न अंदरि बोर्ड आहे। हिकिड़ी सनड़ी गिटी आहे जेको मां हितां मदई जी जो शहरी पाण मां 100 माण्हुनि खां पुछा कराए हिते पहुतो आहियां त न ॿाहिरि बोर्ड आहे न अंदरि बोर्ड आहे, न वरी हिते काई माना सरसो जो कोई माना तव्हांखे कोई बोर्ड मिलंदो। उन खां ॿिए नंबर ते जॾहिं हिते अकाउंट जे सिलसिले में तव्हांजा शहरी हज़ारे ॻोठाणा वीचारा ग़रीब मिसकीन हिकिड़ा उहे परेशान आहिनि, बैंकुनि जे साम्हूं धिका था खाइनि त उहे बैंक अमलदार उनजो अकाउंट नथा खोलनि। ऐं जॾहिं सरसो ऑफिस में अचूं था ऐं उन्हनि खे चऊं था त जेके अकाउंट होल्डर आहिनि सरसो जे डायरेक्शन सां जॾहिं अकाउंट खोलनि था त अव्हां जी छा पॉलिसी आहे त हिते को बि माण्हू जेको आहे उहो रिस्पॉन्सिबिलिटी खणण लाइ तयारु न आहे। हिते माण्हू त माना जेके आहे घटि में घटि 50-60 माण्हू आहिनि, पर हर माण्हू चए थो त मुंहिंजो कोई बि तालिक़ न आहे, मुंहिंजो कोई बि वास्तो न आहे, मुंहिंजो माना जेको आहे मां हितां जो आहियां ई न। पोइ सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हितां जो जेको आहे वरी जंहिंखां पुछा कर त वाह उहो जेको अब्दुरज़ाक सुमरो काथे आहे उहो फील्ड में वियो आहे, जेको अशरफ राहू जो आहे उहो बि कोन्हे को। ऐं हितां जो कोई बि माना ज़िम्मेदार माण्हू हिन ऑफिस जो जेको आहे असांखे सही मालूमात ॾियण जे लाइ कोई बि तयारु कोन्हे को। ऐं मूंखे लॻे सम्झ में ई नथो अचे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु गवर्नमेंट ऑफ सिंध जेको हिननि खे प्रोजेक्ट ॾिनो आहे उहो मूंखे ख़दशो आहे त उहो मिली भगत बैंक वारनि सां मिली करे ही को घपलो हणण जे लाइ सोचे रहिया। छो त अवल त मूंखे माना इहा सम्झ में ॻाल्हि नथी अचे त जेके मख़सूस बैंक्स आहिनि, माना मुंहिंजे ख़्याल में हिते जेको मदई जी में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु UBL ते मारो आहे, जॾहिं त हुते सिंध बैंक आहे, नेशनल बैंक आहे, को ॿियूं बैंकूं आहिनि उहे छो न आहिनि अलाउ, सिर्फ़ु हिकिड़ी बैंक छो अलाउ आहे। हेतिरा सारा हज़ारे माण्हू आहिनि, मुंहिंजे ख़्याल में जेको आहे तो 30-40 हज़ार माण्हू हूंदा ऐं उन्हनि जी सही फिगर बि असांखे नथा ॾियनि। अगरि उहा वठूं था त मां गवर्नमेंट ऑफ सिंध खे अपील कंदुमि त सरसो अमलदारनि ते बाक़ाइदे नोटिस कयो वञे ऐं हर ज़िम्मेदार माण्हू जेको आहे ऑफिस में इंश्योर कयो वञे त उहो वेठो हुजे। ऐं जेको बि पब्लिक जा माण्हू हितां जा अचनि वीचारा ग़रीब ॻोठनि जा हेॾी सारी सख़्तु गर्मीअ में 50-50 किलोमीटर पंधु करे अचनि था त हिते कोई उन्हनि खे न विहारण लाइ तयारु आहे, न को पाणीअ जो गिलास ॾियण लाइ तयारु आहे, न उन्हनि खे का सही मालूमात ॾियण जे लाइ तयारु आहे। त आख़िर हितां जे हिननि ग़रीब माण्हुनि ॾोह कहिड़ो कयो आहे गवर्नमेंट ऑफ सिंध जो। अस्सलाम वालेकुम चाचा, तव्हां किथां आया हो ऐं छो था माना हिते जेको आहे तो ऑफिसुनि जा चकर कटी था वठो तव्हां कहिड़ो मसइलो आहे? हे जेके सरसे वारा पैसा था ॾियनि, जायूं था लिखनि, उन्हनि जे लाइ तव्हां लिस्टियूं जेके गवर्नमेंट पधरियूं कयूं आहिनि उन्हनि ते त नाला सभिनी जा अची विया आहिनि न, तव्हांजो आयो आहे? न तव्हांजो नालो आयो आहे? मां नालो जो आयो आहे त हाणे माना तव्हांजो छा बाक़ी तव्हांखे छा खपे? हाणे असांखे अकाउंट खोलाइणो आहे। त पोइ अकाउंट त बैंक में खोलींदा आहिनि न? हा, त बैंक ते उते पर्चो मिले त अकाउंट खोले नी। पर्चो सर्विस सरसो वारा ॾियनि था? अलाए पोइ हाणे इहे था चवनि त तव्हांजो हाणे सरसो ऑफिस में विया हुओ त तव्हांखे छा चऊं? हीअ नाज़रीन मदई जी सरसो ऑफिस आहे जिते उन्हनि जी गेट ते बीठा आहियूं। हीअ जेके आहिनि चंद अमड़ियूं ऐं हीअ चाचो जेको आहे निकिता पिया अचनि त दादा तव्हां सरसो ऑफिस में विया हुओ न, त तव्हां कहिड़े कम लाइ विया हुओ? असां वियासीं जांच लाइण। हा त जेको छा चयूं हवाल ॾियो नी। हवाल त चयो त ओॾे अकाउंट खोलाए बैंक ते अगम खोलींदी पोइ छा था चवनि? अगम बैंक वारा खोलींदा पोइ असां ॾे अचूं। त पोइ तव्हां बैंक ते विया आहियो अॻ में? न विया कोन्हे। विया कोन्हे न। भला इहा ख़बर पई अथव त हिकिड़ा ई बैंक ते धिका था खाइनि, उन्हनि जो अकाउंट नथा खोलनि, इहा ख़बर अथव तव्हांखे? न तव्हांखे मां ख़बर? न असां विया ई न। तव्हां कॾहिं विया हो न? तव्हांजो घणनि जो नालो आयो आहे लिस्ट में? असांजो नाम त उते लिखी आहे न, जा ओॾे वञ उते त लिस्टियूं अलाए हाणे केतिरनि जा लिस्टियूं तव्हांखे कंहिं ॿुधायो न आहे छा? न हिननि खां पुछो त सही नी त नालो आयो आहे त अकाउंट खोलायूं?
नालो त हाणे न ॾसियो न, उहो चओ तव्हां ये ॻोठ कहिड़े जा आहियो? उहो आबाद जा। तव्हां बि मां ओॾो हा हा आबाद तव्हां सां अमर छा मसलो आहे? इहा ई ॻाल्हि आहे, बसि इहो ई तव्हांजो मसलो बि आहे। माना जेको आहे अकाउंट आहे। हा सभई असां आबाद। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।